संगत अस्सलाम वालेकुम। खुश हो जो, आबाद हो जो। सुना तव्हांखे अॼु शाह साहब जो बैत हिकिड़ो ॿुधायां। उनजी जेकी उहा वज़ाहत आहे शाह साहब जे बैत जी, उहा इहा आहे त ए आशिक़ तूं अकेलाई में रो, ॿियनि खे न ॿुधाए। मुस्तफ़ा पाक जा आशिक़ तूं अकेलाई में रो, ॿियनि खे न ॿुधाए। फरमाए थो त आयल उन्हनि विसान हंजूं जे हारीन, आणियो आब अखियुनि में ॾेह खे ॾेखारीन, जेके सॼण खे सारीन से रोअनि न की चवनि की। चए थो त जेके महबूब जे लाइ रोअंदा आहिनि उहे न कंहिंखे कुझु चवंदा आहिनि, न ॿुधाईंदा आहिनि, न रोअण ॾेखारींदा आहिनि। हे त शाह साहब आहे। पर भिटाई साहब चयो भिटाई साहब ऐं ॿियनि दरवेशनि जीअं कनि उर्दू में बि चयो त गुफ़्तार का गाज़ी बन तो गया, किरदार का गाज़ी बन न सका। अहिड़े तरीक़े सां ॿियनि चयो त रोई करे माण्हुनि खे न ॾेखार, इश्क़ पंहिंजो माण्हुनि खे न ॿुधाए। अहिड़ियूं ॻाल्हियूं भिटाई साहब ॿियूं बि घणियूं कयूं आहिनि। फरमाए थो हुन में निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाप न निकिरे। चए थो निहाई भठी ऐं खूरी चइबो आहे उन्हनि खे जंहिं में ठेकरा थांव पचंदा आहिनि। चए थो इन्हनि मां जेकॾहिं बाफ़ निकिती त उहो भेलियूं थी वेंदियूं आहिनि, सिरां हुजनि, सिरनि जो भठो हुजे या उहो भठो हुजे पंहिंजो ठेकरे थांवनि जो। जिथां बाफ़ निकिती उतां उहे थांव या सिरूं भेलियूं कंदो। पोइ भिटाई साहिबु चए थो निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपर, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाप न निकिरे। महिरबानी, खुदा हाफ़िज़। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वॉच टाइम महिरबानी थींदी तव्हां ॾींदव त लख थोरा।